दरबार हजरत हुसैन के खड़ी आई सरकार के जी सोना खातून ने जन्नत के बचड़ो जाओ महबूब जी ज़ात बारकात सजे कन में आज़ाद चई खबे कन में तदबीर चई बात में मुस्तफा दुआ मुबारक दुआ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में महबूब अया हजरत महबूब कन में झोली गया महबूब जी झोली में हबीब जी खिदमत में करो बला कर जो दस्तो आया फरिश्ता आया कोई फरिश्ता हजरत हुसैन के मुबारक के लाल अल्लाह ने हबीब के हुजूर में पेश किया दुरूद पढ़ो तो माता के जल्दी जल्दी थोड़े टाइम हम कुछ बुधाए बता पढ़ो सल्लल्लाहु
सबो मंज़ला सौलिया पर इश्क जी मंज़ला भारिया सबो मंज़ला सौलिया पर इश्क जी मंज़ला भारिया सिरदैर सबहारिया सिरदैर सबहारिया करते गए हाल में शुक्र अल्लाह जो है हारा जो
थियूं त अल्लाह वारनि जे जिस्म सां जेको कपिड़ो लॻंदो आहे इहो बे मुस्लमान खे फ़ाइदो ॾींदो तव्हांजो लाइ कहिड़ो थींदो आहे इहा मां पंहिंजे तरफ़ां नथो कयां ॻाल्हि सुभाणे ज़माने मस्जिद क़ुर शरीफ़ सां भरी पई आहे सुभाणे सुबुह जो सूरह यूसुफ खोलियो खोलियो जंहिं महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाइरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हज़रत यूसुफ पंहिंजे भाइरनि खे पंहिंजो कुर्तो खणायो पंहिंजी कमीज़ पहिरियल खणाई करे ऐं चयो हिन जे खणी वञो जो न ॿुधायो सतो जे जुदाईअ में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे जुदाईअ में हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम रोई पंहिंजूं अखियूं मुबारक सुफ़ेद करे छॾियूं नज़र ख़तम थी चुकी आहे पाण फरमाईंदे मुंहिंजो कुर्तो खणी मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते तव्हां रखिजो फल तब बसीरा उन टाइम ते ॾिसो तव्हां ॾिसो ॿुधो आहे कुर्तो पहुतो अखियूं सलामत या हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जूं अखियूं मुबारक यूसुफ जे कुर्ते लॻण जे करे सलामत थी सघनि थियूं त महबूब जी दुआ त उहो ई क़बूल हुई मुस्तफ़ा जी वसीले सां हज़रत हुसैन जे जिस्म खे जेको कपिड़ो लॻल हो चादर में जॾहिं उन चादर खे सदके अल्लाह ताला फलाह जा जेका मान फरमाए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह असांखे छा मालूम थो थिए इन मां असांखे मालूम थो थिए त अल्लाह जे हुज़ूर में अल्लाह जे रसूल जे हुज़ूर में हुसैन जो केॾो मक़ाम हज़रत हुसैन केॾो शान वारो इन जाइ ते हज़रत हुसैन जे कपिड़े लॻण जे करे जेको जिस्म खे कपिड़ो आहे मलाइका खे अल्लाह ताला पर में सलामत करे थो जिस्म सलामत फरमाए थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ जे पासे में हबीब जी रात का बरकत जेकॾहिं नमाज़ में वञे सिर मुबारक सजदे में रखे इमाम हुसैन चढ़ी वेही रहे नमाज़ में अल्लाह जी सजदो में अल्लाह जो नबी में अल्लाह जो ऐं नबी उहो जेको नबीअ जो सरदार खातमुल अंबिया है सैयदुल अंबिया है मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ उहो सजदो मुंहिंजा दोस्त तवील करे महबूब सरकार भेरा पढ़ी तो कोई साहब ने रोज नारा थी सुभान अल्लाह 32 दफा पढ़ी साहब ने रोना थी तो सरकार शायद असा का लोग लाए गया फरमाया 33 भेरो पढ़ा वो सिर मुबारक को खड़ा पर हुसैन की रजा में केतरो थी सकदो अल्लाह ताला जिब्रील के मोकलो जिब्रील भाई मुझे महबूब सलाम दे नमाज में मोजी इबादत में मोजी सजदो में मोजो तू नबी भी मोजो पाना हुक्म तो बयान जैसे हुसैन पांजे मर्दे सान रहे ते सिर मुबारक सजदे हालत एतरो प्यारो को बदवी शख्स हरणी वठी अचे जो फासाए हरणी रो काबू करे सरकार के तोहफो दे इमाम हसन बैठो खणी वने अंदर घर वनी वसा दे इमाम हुसैन चवे साला मां खेड़ा इमाम हसन चवे सुना तू वने में का बियो वठे मामला तो वठी आयो हुयो हिकड़ो इमाम हुसैन ने सही के भाग करे दियो बनाना उसको के बच्चों को बेहनी को अदा असल के दिलो थी बाबा हुयो ही हिकड़ो तू हुनी तो के क्या हसन में तो खड़ी लियो शाम थी ना इमाम हुसैन की दिल थोड़ी कमजोर कई रोना हाथ हो अल्लाह पाक की जात बाबरकात उन हरणी जो बच्चो अग में आयो वो बच्चा हाथ लगे उनके हुक्म फरमाई के हिकड़ो तक बदरी शख्स खड़ी जो ते कहतो हां मां अल्लाह हुक्म को कहे जल्दी वन सरकार ने मदीना जे खिदमत में यो बच्चो जो पेश कर जे मो हुसैन राजी थी पवे रोए यो शान यो मकाम इमाम हुसैन जो सुभान अल्लाह जे कदे रमजान महीने में अंकल तक ईद जी रात हजरत खातून सलाम अल्लाह अलैहा ये बसा के बेटा इशा नमाज अम्मा अज ईद जी रात मदीने के बाद सभी कपड़ा सफाया असा जे ला कपड़ा नवा के खातून ने जन्नत फरमाई थी अचड़ो तमा के पकड़े सभी सुबह तमा के कपड़ा मिला था अम्मा दर्जी मां पई न कर दिया कौन हमें बात मुझे जबान दे बार कोने आप तो आराम करो
सिर सजदे में रखी चवे थी या इलाहल आलमीन तुझे नबी के नवासन ही अंगल कयो वो भी वायदो कयो हाणे खातून जन्नत जी लज रखिया ऐं कपड़ जो वायदो कयो ऐं असन जो उमर जो बस है दरवाजे ते मुंहिंजा दोस्त ठक ठक जो आवाज़ थियो ॿिया केरु हिकिड़ो दूर में चेहरे वारो वेठो आहे पंजोड़ा कपड़नि जा खणी आयो पुछो केरु आहे मुनकिल मां दरवाजे ते केरु आहे आवाज़ आयो त अहल बैत जो दर्जी आहे पानी जो वञे कपड़नि जा पंजोड़ा खणी आई इमाम हसन इमाम हुसैन ते सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अम्मा खातून जन्नत खबर थी यो कपड़ा आण वारो केरु हो बाबा सही मूंखे ख़बर न आहे तव्हांखे ख़बर हो पाण फरमाए हज़रत जिब्रील अमीन हो जन्नत मां जोड़ा हसनैन ताईं खणी आया सुभान अल्लाह थोड़ो तव्हांजो तवज्जो इहो शान वारा आहिनि थोड़ो ॻाल्हायो शान वारा आहिनि एॾी वॾी शान वारा अंकल कनि त जन्नत मां अल्लाह जोड़ा मोकिलियो अंकल इमाम हुसैन गुज़रे त अल्लाह साईं हानीअ खे हुकुम फरमाए तवज्जो पेश कर अंकल करे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाइरो अल्लाह जी रात तव्हांजो तवील सजदो फरमाए छॾे नबी खे हुकुम ॾेई करे सुभान अल्लाह खातून जन्नत जे सरकार जे ख़िदमत में अचे चवे अर्ज़ करे या रसूल अल्लाह पाण फरमाए सो खातून जन्नत मूं नथो पियो बि ही मुंहिंजा प्यारा महबूब हेतिरो टाइम थियो आहे हसनैन कड़ी में कोढ़नि जे घर में मां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई आहियां परेशान थी वई आहियां एतिरे में जिब्रील आयो आहे चयो या रसूल अल्लाह ओ फलाणी जॻह ते वई शहज़ादा सुता पिया आहिनि अल्लाह पाक जी ज़ात मलाइकनि जी ड्यूटी लॻी रखी आहे उनजे मथां छांव करे रहिया हे प्यारा आहिनि बाबा हाणे तव्हां असां इहो शान बि ॿुधूं था आलमनि खां पर थोरो तव्हां असां पंहिंजे दिलि खां इहो फ़ैसिलो वठो एॾे वॾे शान वारा एॾे वॾे मान वारा जन्नत जे नौजवाननि जा सरदार जन्नत ई हुजण में त को शक ई न आहे ऐं ॿई शहज़ादा गुलाब जे गुल खां वधीक ख़ुशबूदार सरकार उन ॿिन्ही खे सुगंधा हुआ पाण फरमाईंदा हुआ त मूंखे ॿिन्ही शहज़ादनि मां जन्नत जी ख़ुशबू तवजो कयो एॾे शान वारा एॾे मान वारा ऐं सूरत मुबारक हज़रत इमाम हसन जी सूरत मथे मुबारक जे वारनि जे चोटी खां वठी सीने मुबारक ताईं इमाम हसन हू रसूलुल्लाह जी तस्वीर हूंदो वरी हिन सीने खां हेठि पेरनि मुबारक ते वरी इमाम हुसैन हू रसूलुल्लाह जी तस्वीर हूंदो मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए पोइ तव्हांखे मुंहिंजो मक़सदु ॿुधायां इमाम हुसैन जी शहादत जो मक़सदु कहिड़ो आहे दरूद मुंहिंजे महबूब ते बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि खबर हज़रत उमर हेॾा ईंदो ऐं जीअं ईंदो मां चवंदुसि अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन अॼु अॻिराई कयां ई कयां अब तवजो सां ॿुधो अॼु अॻिराई कंदुसि न मुड़ंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान हा हज़रत इमाम
अबू बकर उमर उस्मान वाले सुभान अल्लाह अचे जीअं जो आयो हज़रत इमाम हुसैन जे मन जे पुठियां लिखिया बीठा बस देर कान के आगे इमाम को आली मकाम तो मां जल्दी गया निकरा हज़रत अमीर मोमिनीन ते मां सलाम कया जीअं जो मुंहिंजा दोस्त हज़रत इमाम आली मकाम अञा हीअ हुन वण खे छॾे बाहिर निकितो हज़रत अमीर चए थो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू वालेकुम सलाम चई हज़रत हुसैन को चवेसि चाचा अमीर मोमिनीन हे ख़बर मूंखे कीअं सुञातो मां अटकल कई ही त मां पाण लिटाए ऐं हज़रत अमीर मोमिनीन खे पहिरियां पहिरियां सलाम मां चयो मां त लिकल हुउसि तोखे कीअं ख़बर पई भई हुसैन रज़ी नालो खणी वई अदा का ॿुधा सुण तवजो कजो पाण फरमाए मां तो सुञातो किसी तव्हां कीअं सुञातो जी ॾिसो नबी करीम जी ज़ात का बरकात जा तव्हां नवासा हो हज़रत अली खे बि हिन ॻाल्हि जी ख़बर ख़ुदि तुंहिंजो वालिद हज़रत अली बि चवंदो आहे त इमाम हसन पंहिंजे वारनि मुबारकनि खां मथे वारनि खां वठी करे सीने मुबारक ताईं हूबहू रसूलुल्लाह जी तस्वीर आहे अरे हुसैन सीने खां हेठि पेरनि मुबारकनि ताईं हूबहू मुशाबिहत रखंदो आहे रसूलुल्लाह जी ओ सोना हुसैन तू जेको
हादसो न हो। मदीने शरीफ में नंढे खां वॾे खां नंढे खे, बूढ़े पके खे, नंढड़नि ॿारनि खे, औरतुनि खे, सभिनी खे ख़बर पवंदी त इमाम हुसैन करबला जे मैदान में शहीद शहादत पाई। ॼाओ कहिड़े सन में आहे? 3 हिजरी। ॿी रिवायत में आहे त 4 हिजरी। सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकत 9 हिजरीअ में महबूब जी ज़ात जो विसाल थियो आहे। ये 3 हिजरी जी विलादत आहे। मञम त इमाम हुसैन जी उन टाइम ते सरकार जे रिसाल मुबारक वारे टाइम ते उमिरि 7 साल। जे 4 हिजरी खां